टाउन कमेटी बुलरी शाह करीम जे सफ़ाई अमले उमरान वजेश कुमार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में टाउन कमेटी बुलरी शाह करीम जे गेट बंदि करे 2 महीननि जा पघार न मिलण करे कचनि मुलाज़िमनि खे पको न करण ख़िलाफ़ हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े असां मस्कीननि सां ज़ुल्म आहे, पूरे तहलके जे में कमु करे रहिया आहियूं ऐं गुज़िरियल 2 महीननि खां वठी असां जूं पघारूं बंदि करे असांखे फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो पियो वञे ऐं बुख बदहाली करे असां पंहिंजा बचाव करण ते मजबूर थी रहिया आहियूं। हुननि वधीक चयो त गुज़िरियल महीने खां वठी असां एहतजाज कयो पर कुझु नाहे थियो ऐं ॿियो महीनो अची वियो आहे पर असांजी दाद फ़रियाद नाहे थी। इन्हनि वस वारनि ऐं सिंध हुकूमत ऐं लाॻापियल खाते जे एला अख़्तियारनि खां संदन जाइज़ मुतालबा जल्द बहाल करण जो मुतालबो कयो आहे। रिपोर्ट दिलनवाज़ बुलरी शाह करीम, शाहीन न्यूज़। पगार जारी